कंडियारे में सियासी समाजी अदबी तंज़ीमुनि ऐं शहरनि पारां पब्लिक लाइब्रेरी में बुनियादी सहूलियतुनि जी खोट ऐं करोड़नि रुपयनि जी बजट हड़प करण वारे अमल ख़िलाफ़ TMO ऑफिस अॻियां एहतिजाजी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते सिंध सागर पार्टी जे मरकज़ी अॻवान एडवोकेट वज़ीर अहमद उॼण, अब्दुल जब्बार मंगरियो, सिंधी अदबी संगत जे अॻवान सरमद सैयद, जसकम अॻवान हुबदार मीरबर ऐं ॿियनि मुज़ाहिरीन जो चवणो त कंडियारो शहर ख़ूबसूरती जो ॾेख ॾियण बदिरां गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। टाउन चेयरमैन कंडियारो शहर लाइ मिलियल बजट खे हड़प करे सहूलियतूं फ़राहम करण खां क़ासिर बणिजी वियो आहे। असीं मुतालबो कयूं था त करोड़ रुपयनि जी बजट हड़प कंदड़ टाउन चेयरमैन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में असां पंहिंजी एहतिजाजी तहरीक खे वधीक वसी ऐं सगारो बणाईंदासीं। मक़सद इहो आहे साईं नौजवान इत्तेहाद अॻवानी करे थो। शहर में बुनियादी मसाला पिया आहिनि। शहर जी स्ट्रीट लाइट बंदि पई आहे। शहरनि जा नाला ऐं नालियूं सफ़ाई पूरी तरह न आहे। मथां मौसमी हालात ख़राब था ॿुधाइनि पिया। अॻु में बि शहर ॿुॾो, हाणे बि हे शहर ॿोड़णु चाहिनि था। बजट जेका आहे सही नमूने सां इस्तेमालु नथी थिए। लाइब्रेरी जा मसइला आहिनि, उहे शागिर्दनि जा मसइला हल नथा कनि पिया। इन करे असां आगाह था करियूं त जेका बजट तव्हां ठाहियो था उन में घटि शहर जा मसइला अवलियत बुनियाद रुगो कागज़नि में कार्रवाई न ॾेखारियो, उहो कम बि ॾेखारियो। तव्हां हींअर ते अॻे साल जी बजट किथे ख़र्च कई आहे उहो बि तव्हां कूड़ा कागज़ ॾेखारिया आहिनि। इन करे असां पुरज़ोर मुतालबो था कयूं त चेयरमैन खे हटायो। टाउन चेयरमैन वॾो करप्ट ऑफिसर आहे सलीम अहमद मेमण, इनखे हटायो ऐं शहर बचायो। पंहिंजो हे इंसानी ऐं सियासी हक़नि जो केस खणी आया आहियूं त हिन मुल्क जे अंदरि केतिरनि ई ॾहाकनि खां जमहूरियत जे नाले ते असां जे मथां बेशूर भोतार मढ़िया विया आहिनि, जेके पाण मुरादो सिंधी माण्हुनि जा मसइला हल त कोन था कनि, पर जेकॾहिं केरु एहतिजाज जो आवाज़ थो उथारे त उनजो नोटिस वठण लाइ तयारु न आहिनि। कंडियारो तबाह थियल शहर आहे ऐं कंडियारे जी जेका तबाही आहे उहा इन शइ जो मिसाल आहे। हिकिड़ो असांजो मुतालबो इहो आहे त तव्हां हिन गुज़िरियल साल जे बजट में करोड़े रुपया रखिया आहिनि शहर जे सफ़ाईअ लाइ, शहर जे लाइब्रेरी ऐं स्ट्रीट लाइट लाइ। मिसाल तौरु 2.5 करोड़ तव्हां नालियुनि जे सफ़ाईअ लाइ रखिया आहिनि, 1.5 करोड़ तव्हां नालियुनि जे मरमत लाइ रखियो आहे, स्ट्रीट लाइट लाइ तव्हां 13 लख रुपया रखिया आहिनि, 44 लख समाजी भलाईअ लाइ तव्हां रखिया आहिनि, 13 लख रुपया सिटी ग्राउंड लाइ तव्हां रखिया आहिनि। पर इन जे बावजूदि करोड़े रुपया तव्हां कागज़नि में ख़र्च ॼाणाए छॾिया, पर उहे हड़प सहूलियत मौजूदु न हुजण जे करे नौजवान इत्तेहाद कंडियारो तरफ़ खां वक़्तनि फ़वक़्तनि एहतिजाजी मुज़ाहिरा धरणा हया पिया थी वञनि। काफ़ी सालनि जे बावजूदि बि इहे जेके बुनियादी मसइला आहिनि, जेके हिकिड़े इंसान ज़ात खे इंसानियत ख़ातिर हिकिड़े माण्हू खे बुनियादी मसइला गवर्नमेंट जो जेको हक़ आहे, हर इंसान खे पंहिंजो बुनियादी मसइला जेके आहिनि बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। असांजे मुसलसल 4-5 सालनि खां वठी हलंदड़ एहतिजाज ऐं पंहिंजो इंसान जे ख़िलाफ़ु जेके धरना ऐं मुज़ाहिरा कयूं, उन्हनि जे बावजूदि बि असांखे जेके बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि असांखे मुहैया नथियूं कयूं वञनि। कंडियारो शहर जेको आहे मुकमल तौर ते बुनियादी मसइलनि जे वर चढ़ियल आहे। जहिड़ो तव्हांखे ख़बर आहे, कंडियारो शहर में पाणी जी सहूलियत बिल्कुलु मौजूदु आहे, पीअण जी सुठी पाणी जी सहूलियत मौजूदु आहे। गॾोगॾु कंडियारो शहर में पब्लिक लाइब्रेरी मसइलो लॻो पियो आहे, गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। इन शइ खे रखंदे काफ़ी टाइम खां वठी नौजवान इत्तेहाद जेके मुज़ाहिरा धरना करे रहिया आहिनि, पर करप्ट ऐं नाअहल हुकुमराननि जे कननि ते जूअ ई कान थी चुरे। जॾहिं त गुज़िरियल हिन साल जेको बजट रखियो वियो आहे उहो 36 करोड़ जो बजट रखियो वियो आहे। असां इन नाअहल ऐं करप्ट टाउन चेयरमैन खां इहो पुछणु था चाहियूं, छा तव्हांखे इन शइ जी ख़बर आहे इहो बजट आख़िर थींदो छा आहे? अगरि तव्हांखे सिर्फ़ु जस्ट हिकिड़े लफ़्ज़ बजट जी ख़बर आहे, BUDGET, बसि मूंखे बजट रखिणो आहे, बाक़ी हुन बजट खे कीअं डिस्ट्रीब्यूट करिणो आहे, छा करिणो आहे, असांखे कंहिं शइ जी ख़बर ई न आहे। हुन नाअहल ऐं करप्ट टाउन चेयरमैन खे मां सम्झां थो, जंहिंखे टाउन चेयरमैन जे वर्ड जी स्पेलिंग न ईंदी हूंदी त हुनखे बजट जी छा ख़बर हूंदी। हुन नाअहल ऐं करप्ट टाउन चेयरमैन खे सिर्फ़ु इहा ख़बर आहे त हे लफ़्ज़ रुगो बजट आहे, मूंखे रखिणो आहे, माण्हू जीअं चवंदा मां ईअं कंदुसि। बाबा कंडियारो शहर जो शऊर तमामु घणो बर्दाश्त करे चुको आहे। नाअहल ऐं करप्ट टाउन चेयरमैन, तव्हांखे इहो वाज़े ऐं खुलियल पैगाम आहे, इहो बजट जेको तव्हां रखंदा आहियो इहे इंसान जी बुनियादी हक़नि ऐं उन्हनि खे सहूलियतुनि मुहैया करण जे लाइ ॾिनो वेंदो आहे। ऐं जेके असांजा दोस्त इन नाअहल ऐं करप्ट बजट चोर चेयरमैन जे ख़िलाफ़ु जेके एहतिजाजी धरना
या मुज़ाहिरा कंदा आहिनि त उन्हनि खे वरी सर्कुलर ॾेई करे ब्लैकमेल करण जी कोशिशि कंदा वेंदा आहिनि। त हुन जी नज़र में उन्हनि जे ज़हन में इहा शइ हूंदी आहे त जीअं ॿिया जेके दोस्त ॿिया माण्हू जेके 2 रुपया वठी करे 5 रुपया वठी करे उन्हनि जे हक़ में मुज़ाहिरा ऐं धरना करणु शुरू कंदा त शायदि हे दोस्त बि उन्हनि वांगुरु या त ब्लैकमेलिंग में अची वेंदा या त कुझु रिश्वत वठी करे धरना ऐं मुज़ाहिरा करणु। उन सिलसिले में पाण 2023-24 जी जेका कंडियारे टाउन जी 36 करोड़ खां मथे जी बजट हुई उहा हड़प थी चुकी आहे ऐं कंडियारे जे अंदरि शहरनि खे पंहिंजा शहरी ऐं बुनियादी हक़ न मिली सघिया आहिनि, जंहिंजे करे असां मुसलसिल 2 महीननि खां कंडियारे शहर जे मसइलनि जे लाइ टाउन चेयरमैन जे ख़िलाफ़ मुसलसिल तहरीक में आहियूं। मां त ईअं चवंदुमि त कंडियारे जे चेयरमैन खे चेयरमैन न पर टाउन चोरमैन चवणु घुरिजे, छाजे करे जो जेका बि 36 करोड़ बजट में पब्लिक लाइब्रेरीअ जे लाइ बजट मखसूस थियल हुई या पब्लिक पार्क ऐं सिटी ग्राउंड जे लाइ बजट मखसूस थियल हुई या स्ट्रीट लाइट पाणीअ जे फिल्टर प्लांट या समाजी भलाईअ जे मजमूई तौर ते शहरनि जे लाइ जेका बजट मखसूस थियल हुई उहा उन्हनि बजट मां कंहिं बि क़िस्म जी बजट करोड़े रुपया आवाम जे लाइ शहरी मामलनि जे लाइ उन्हनि जे मसइलनि जे हल करण जे लाइ इस्तेमालु न थी सघिया आहिनि। असां टाउन चेयरमैन खां उन 36 करोड़ बजट जो हिसाबु वठण जे लाइ हिते गॾु थिया आहियूं ऐं उन खे इहो ई चऊं था हिन अवामी हुजूम समेत त कंडियारे जा मसइला जेके आहिनि उहे फुल फोर इन बजट मां हल कया वञनि, छाजे करे जो इहा बजट आवाम जी बजट आहे, आवाम जे इदारनि जी बजट आहे, कंडियारे वासियुनि जी बजट आहे। इहा बजट हड़प करे उन खे ज़ाती मिल्कियत में तब्दील न कयो वञे ऐं इहो राग जेको आहे आला पिणु बंदि कयो वञे त असां पंहिंजे खीसनि मां ज़ाती मिल्कियत मां कंडियारे शहर जा मसइला हल करायूं था। कंडियारे वासियुनि खे ॿुधाईंदा हलूं त इहा ज़ाती मिल्कियत न पर आवाम जी मिल्कियत आहे। कंडियारे शहर वासियुनि जी सिंध वासियुनि जी करोड़े रुपयनि जी बजट आहे जेके सिंध जा नाम निहाद करप्ट ऐं नायल हुकुमरान खाई खपाए पंहिंजा बंगला अॾण जी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं ज़ाती मिल्कियतूं ठाहे रहिया आहिनि। ॿिए पासे शहरनि ऐं सिंध जा आम माण्हू वीचारा इंतिहाई ख़राबु ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। महिरबानी। बजट चोरी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। कंडियारे जो नायल ऐं करप्ट टाउन चेयरमैन हटायो। कंडियारे जो नायल ऐं करप्ट टाउन चेयरमैन